सिंधड़ी तालके में बोड खां पोइ चौपाए माल में पैदा थियल विचड़ंदड़ बीमारियुनि जी रोकथाम लाइ सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट ऐं लाइव स्टॉक खाते जे सहकार सां ॻोठ अलावरायो ख़ासकेली में कैंप क़ाइम कई वई, जिते जानवरनि खे बीमारियुनि खां बचाव लाइ वैक्सीन कई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शाहजहान शर। सिंधड़ी तालके में बोड खां पोइ चौपाए माल में पैदा थियल विचड़ंदड़ बीमारियुनि जी रोकथाम लाइ सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट ऐं लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री जे तावन सां चौपाई माल के मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचा लाइ ॻोठ अलावराए ख़ासकेली में कैंप क़ाइम कई वई, जिते हज़ारे जानवरनि खे वैक्सीन कई वई। उन मौके ते लाइव स्टॉक खाते मीरपुर ख़ास जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर हाकिम अली जलबाणी, डॉक्टर गुलाम हुसैन दावज, अरबाब गुलाम कादिर, डॉक्टर नसीम लगारी ऐं शबाना अली सुमरो आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त तालको सिंधड़ी ॻोठ अलावरायो ख़ासकेली में कैंप लगाई आहे। जानवरनि खे वैक्सीन करण लाइ, डीवर्मिंग करण लाइ, ड्रेंच पैरण लाइ ऐं ट्रीटमेंट करण लाइ सख़्त इंस्ट्रक्शंस आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न थिए। असांजी बि वधि में वधि कोशिशि आहे त पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न थिए। जेको कमु आहे इन सां इहो फ़ाइदो माण्हुनि खे थिए पियो त जेके उन्हनि जा मालूंद जानवर आहिनि, उन्हनि जी जेके बीमारियूं आहिनि, उन्हनि जी जेका वैक्सीन आहे उहा सिंध गवर्नमेंट ऐं सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट जे तावन सां मुफ़्त थिए पई, त जंहिंसां बीमारियुनि में माना घटिताई थिए पई ऐं उन्हनि जो जेको खीर जो वापारु आहे ऐं खीर जे इज़ाफ़े जे लाइ सिंध गवर्नमेंट इहो प्रोजेक्ट हलाए पई। जानवरनि जे लाइ असां वैक्सीन, ट्रीटमेंट ऐं ड्रेंच उहे ॻोठाणा जेके असां सां रजिस्टर्ड आहिनि सिंध गवर्नमेंट वटि, उन्हनि खे असां फैसिलिटेट कंदा आहियूं। वैक्सीनेशन ॾिसी ड्रेंचिंग कनि पिया, हीउ तमामु हिकिड़ो सुठो प्रोग्राम हले पियो ॻोठाणनि खे फ़ाइदे जे लाइ। ऐं हिते अची करे असांजो डिप्टी डायरेक्टर साहबु लाइव स्टॉक जो आहे, हेॾां फील्ड मैनेजर आहे जेको SLGP जो। मालवनि माण्हुनि खे घुर्जे त पंहिंजो चौपायो माल अहिड़ियुनि हिफ़ाज़ती कैंपुनि ते काहे वैक्सीन कराइनि त जीअं हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघे। शाहजहान शर, आवाज़ टीवी न्यूज़, सिंधड़ी।